नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद अयां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पार्लियामेंट जो गॾु इजलास थी रहियो आहे। कानून साज़ी की कोशिश में हुकूमत कामयाब थींदी या ऑपोजिशन ॿिन्हिनि जो सख़्त इम्तिहान। हुकूमत पारां इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे इस्तेमाल समुंड पार पाकिस्ताननि के वोट जी हक़ चूंड सुधारनि ऐं कुलभूषण जाधव बाबति बिल समेत 27 बिल मंज़ूरी लाइ पेश कया वेंदा। हुकूमत वज़ीर आज़म इमरान ख़ान जी क़यादत में 228 मेंबरनि सां गॾियल इजलास जे मैदान में लहंदी। गॾियल ऑपोजिशन 212 मेंबरनि जी हिमायत सां इजलास में शिरकत करे रही आहे। पार्लियामेंट के गॾियल इजलास का अॻु गॾियल अपोज़िशन जो अहम इजलास अपोज़िशन हुकूमत की रस्ता रोक लाइ हिकमत अमली तैयार करे वरिती। अपोज़िशन इत्तेहाद जे इजलास में फ़ैसिलो कयो वियो त हुकूमत हिक तरफ़ी ऐं ज़बरदस्ती कानून साज़ी कई त अदालत में चैलेंज कयो वेंदो। अवाम दुश्मन कानून साज़ी की भरपूर मुखालफ़त कई वेंदी। पार्लियामेंट अंदर ऐं ॿाहिरि बि अहिड़े कानून साज़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठ तहरीक इंसाफ की पार्लियामानी पार्टी जो इजलास पार्लियामेंट के गॾियल इजलास में हुकूमती बिल मंजूर कराइण की हिकमत अमली ते गौर विचार कयो वियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त जॾहिं रांदीगर मैदान में लहंदो आहे त हू हर शइ लाइ तैयार हूंदो आहे। ग्राउंड में मौजूद रांदीगर चवंदो आहे जेको मुखालिफ़ कंदो आउं उन खां बहितर कंदुसि। समुंड पार पाकिस्ताननि के वोट जो हक़ ॾेई रहिया आहियूं। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सां इलेक्शन में धांधली रुकजी वेंदी। नूरियाबाद पावर प्लांट रेफरेंस की इस्लामाबाद के एहतसाब अदालत में ॿुधणी। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत ॿिया एहतसाब अदालत में पेश। वॾे वज़ीर समेत ॿियनि ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। शरीक जवाबदार सुल्तान फारूक कोरोना सबब अदालत में पेश न थियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सॼी सिंध में आदमशुमारी दुरुस्त न कई वई। इमरान ख़ान की हुकूमत मुल्क के आइन तहत नथी हलाए सघे। इमरान ख़ान की हुकूमत के वञण जो वक़्तु अची वियो आहे। इमरान ख़ान ॿाराणियूं हरकतूं करे रहियो आहे। इहे सम्झनि था त ऑफिसर बदिली थियण सां सूबाई हुकूमत कमज़ोर थींदी। पार्लियामानी मेंबरनि खे फ़ोन कॉल्स करे तंग कयो पियो वञे। सिंध हुकूमत 1 करोड़ 80 लख एकड़ ज़रई ज़मीन गैर आबाद हुजण जो ज़िम्मेवार वफ़ाक़ खे करार ॾेई छॾियो। माहौलियात वारे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त पंजाब में पाणी ज़ख़ीरनि जा नवां मनसूबा आॾण सिंध जे पाणी ते वधीक धाड़ो हणण जी साज़िश आहे। सिंध खे आबी मुआहिदे तहत हिसे जो पाणी न पियो मिले। पाणी की खोट सबब केतिरनि ई ज़िलनि जी ज़रई ज़मीन बंजर थी चुकी आहे। पाणी की खोट सबब सिंध की ज़राअत सां गॾु माहौलियात बि मुतासिर थिए थी। पंजाब हुकूमत हलंदड़ महीने टीपी लिंक कैनाल मां 2000 क्यूसिक पाणी चोरी कयो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधी 10 मरीजन का हयातियूं खसे वरितियूं। 270 नवा केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जाकारी केस की शरह 84% रही। 1085 मरीजन की हालत गणती जोगी बुधाई पई वञे। थाने बुला खान में जो M9 मोटरवे लूणी कोट पर बिन ट्रॉलर में टक्कर बढ़ना फौत बढ़ना जख्मी। फौत में ड्राइवर परवेज अहमद ऐं नवीद अहमद शामिल। जख्मी मोहम्मद रमज़ान ऐं शफीक अहमद के अस्पताल मुंतकिल कयो वियो। चंबड़ में ट्रैक्टर ट्राली शादी की तकरीब में आयल 2 नौजवाननि खे चिबाटे छॾियो। चंबड़ शुगर मिल ॾांहुं वेंदड़ मोड़ वटि हादसे में रजब जरवार फौती वियो। कैलाश मेंगवार ज़ख्मी। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। पुलिस ट्रैक्टर ट्राली के तेविल में वठी ड्राइवर के हिरासत में वठी छॾियो। खरड़ो भरसा सांगड़ नवाबशाह रोड ते तेज रफ्तार कार की टक्कर में मोटरसाइकिल सवार औरत फौत थी वई। एक ॼणो ज़ख्मी। फौती औरत की सुञाणप फरज़ाना टालपुर तौर थी। मदेजी में 2 मोटरसाइकिल में आमू सामू टक्कर। पुलिस एहलकार समेत 3 ॼणा ज़ख्मी अस्पताल मुंतकिल।
लाड़काने जी मक़ामी अदालत ज़मीन जे तकरार तां पीउ ऐं पुट जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 5-5 साल ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। साल 2000 में जवाबदारनि अयाज़ अली ऐं निज़ाम अली नारेजो खे खुलण ऐं संदसि पुट रसूल बख्श खोखर खे क़त्ल कयो हो। सिंध अंदर डेंगू की वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। कराची में एक होटल ते पोरियो कंदड़ दादू आसी 2 ॼणा डेंगू वायरस में मुब्तला। अस्पताल दाख़िल 1 महीने अंदर डेंगू मुतासिर 5 ॼणनि के सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो।